महांगाई जी मारियल अवाम के रिलीफ। वफाकी सरकार पेट्रोल के फी लीटर अघ में 15 रुपया 39 पैसा घटताई करे छॾी। हाई स्पीड डीज़ल की क़ीमत में 7 रुपया 88 पैसा ऐं लाइट डीज़ल के अघ में 7 रुपया 54 पैसा लाथ। घासलेट जो अघ भी 9 रुपया 86 पैसा घटताई कई वही। पेट्रोल के फी लीटर की नई क़ीमत 273 रुपया 10 पैसा थी वही। हाई स्पीड डीज़ल के फी लीटर जो नओं अघ 274 रुपया 8 पैसा हूंदो। नाणे वारी वज़ारत पारां नोटिफिकेशन जारी। तेल जा नवां अघ राति 12 वॻे खां लागू हूंदा। वज़ीर आज़म सां सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात। शहबाज शरीफ़ सिंध सरकार जा ख़र्चा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में जारी वफ़ाक़ जे तरक़ियाती मनसूबनि ते कम तेज़ करण की हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त मंशियात जी बहाली के लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि विच में भाईवारी अणटर आहे। पाकिस्तान की तरक्की ऐं खुशहालीअ जे लाइ मुतअद्दी मसइलनि जो हल ॻोल्हणो पवंदो। अपोजिशन ॼाणे थी त कंहिंजा पेर पकड़ना आहिनि, उन करे सियासतदाननि सां नथी ॻाल्हाइणु चाहे। अपोजिशन इस्टेब्लिशमेंट जा पेर पकड़े ज़बरदस्ती मुदाख़लत कराए रही आहे। आइन जी बालादस्तीअ जी ॻाल्हि कंदड़नि खे इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। 9 मई सानियो सिर्फ़ु हुकूमत ख़िलाफ़ न पर फ़ौज ऐं फ़ौजी सरबराह ख़िलाफ़ बग़ावत हुई। 9 मई जी माफ़ी न वठंदड़ दहशतगर्द आहिनि। केपी जो वॾो वज़ीर हिन न पर कंहिं ॿिए ठाहियो आहे। हू हवाई फायरिंग करे बानीअ खे ख़ुशि पियो करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त असां शहीदनि जा लाश कयां पर तशद्दुद वारी पॉलिसी अख़्तियार न कई। मसइलनि जो हल ॻाल्हियुनि खां सवाइ मुमकिन न आहे। सदर ज़रदारीअ पंहिंजे ख़िताब में डायलॉग जी ॻाल्हि ज़ाती मुफ़ाद ऐं पंहिंजे केसनि लाइ न कई। अपोजिशन हुकूमत सां ॻाल्हियूं करे ऐं मसइलनि जो हल कढे। अपोजिशन जी पघार तॾहिं हिलाल थींदी जॾहिं उहा पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदी। अपोजिशन पाण खे आवाम जो नुमाइंदो सम्झे थी त ज़ाती मसइलनि ते रींगट न करे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ कणिक जी एक्सपोर्ट ते लॻायल पाबंदी ख़त्म करण जो मुतालबो कंदे चयो आहे त निगरान हुकूमत में कणिक घुराइण जो एहतसाब थियणु घुरिजे। हारियुनि जो एतमाद बहाल करण लाइ ईंदड़ बजट में खेनि मराहतूं ॾियणियूं पवंदियूं। हुकूमत कमेटी खेॾणु बंदि करे ऐं कणिक स्कैंडल जे ज़िम्मेवारनि खे पकड़े। इस्लामाबाद हाई कोर्ट 190 मिलियन पाउंड नैब केस में पीटीआई बानी की ज़मानत मंज़ूर करे वरती। खेसि आज़ाद करण जो हुकुम। अदालत 10 लाख रुपयनि जे मशलकनि एवज़ पीटीआई बानीअ जी ज़मानत मंज़ूर कई। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अडियाला जेल में क़ैद पीटीआई बानी साइफ़र ऐं इद्दत केस में सज़ा मुअतली ताईं आज़ाद न थी सघंदो। मौजूदा हालतुनि में हुकूमत कंहिं बि रीति डिलीवर नथी करे सघे। हुकूमती इतिहाद जा माण्हू रुॻो उहिदा इंजॉय कंदा करे कुझु बि नथा सघनि। उन ज़हनियत खे ख़तमु करणो आहे त हिते इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ीअ खां सवाइ कुझु नथो थी सघे। असांजी पीटीआई सां का ज़ाती दुश्मनी न आहे। असां दांधीअ जे ख़िलाफ़ तहरीक शुरू करे चुका आहियूं। ॿियूं जमातूं इरादो रखनि थियूं। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी मुल्तान में न्यूज़ कॉन्फ्रेंस। बीजिंग में पाक चीन स्ट्रेटजिक ॻाल्हियुनि जो पंजो दौर। ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां हिक ॿिए जे मुफ़ादनि जी तहफ़ुज़। जाग्राफ़ी सरहदुनि जी हिमायत जी ख़ातिरी। पाक चीन दोस्ती जबल जहिड़े मज़बूत आहे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा ॿितरफ़ एतमाद ते ॿधल आहिनि। पाकिस्तान ऐं चीन जा लाॻापा ख़िते जे अमुन ऐं खुशहालीअ जे लाइ वॾी अहमियत रखनि था। बीजिंग में चीनी परॾेही वज़ीर वांग ज़ी जी नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। इसहाक़ डार पाक चीन दोस्ती ख़िती ऐं आलमी अमुन तोड़े इस्तेहकाम लाइ अणिठर करार ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त कश्मीर तकरार जी हल ताईं ख़िते में अमुन मुमकिन न आहे। कश्मीर मसइले ते चीन लगातार हिमायत करण ते थोराइता आहियूं। ऐं नेतन्याहू ऐं उन जा इत्तेहादी फ़लस्तीन जी नस्लकुशीअ जा ज़िम्मेवार आहिनि। फ़लस्तीन जी आज़ादी ताईं हमास जो साथ ॾींदासीं। तुर्क सदर रजब तैयब एर्दोग़ान जो ऐलान। संदसि चवणु आहे त मज़लूम फ़लस्तीनियुनि जी रत जी हर फुड़े जो हिसाब वरितो वेंदो।